तव्हां अहम ख़बर शेयर कंदा हलूं त सिंध जे जेलनि में मौजूद क़ैदियुनि लाइ ख़ुशख़बरी आहे। ईद ते माफ़ी जो ऐलान कयो वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां ईद उल अज़हा ते क़ैदियुनि लाइ 120 ॾींहंनि जी सज़ा माफ़ करण जो ऐलान कयो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो आहे त आम क़ैदियुनि खे 120 ॾींहंनि जे ख़ासि माफ़ी ॾिनी वेंदी। सैयद मुराद अली शाह जो चवणो हो त क़तल, दहशतगर्दी, ज़्यादती, अगवा ऐं माली बदनवानी में मुलविस क़ैदी माफ़ी जा अहल न हूंदा। संदसि चवणो हो त माफ़ी रुगो आम सज़ा याफ़्ता क़ैदियुनि ते लागू थींदी। सिंध जे घरो वज़ीर क़ैदियुनि जे लाइ 120 ॾींहंनि जे माफ़ी जो नोटिफिकेशन पिणु जारी करे छॾियो। हिन अहम ख़बर खां अव्हां खे आगाह न पिया हलूं त सिंध जे जेलनि में मौजूद क़ैदियुनि लाइ ख़ुशख़बरी आहे। ईद जे माफ़ी जो ऐलान कयो वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर तरफ़ां ईद उल अज़हा ते क़ैदियुनि लाइ 120 ॾींहंनि जी सज़ा माफ़ करण जो ऐलान कयो वियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणो आहे त आम क़ैदियुनि खे 120 ॾींहंनि जी ख़ासि माफ़ी ॾिनी वेंदी। सैयद मुराद अली शाह जो चवणो हो त क़तल, दहशतगर्दी, ज़्यादती, अगवा ऐं माली बदनवानी में मुलविस क़ैदी माफ़ी जा अहल न हूंदा। संदसि चवणो हो त माफ़ी रुगो आम सज़ा याफ़्ता क़ैदियुनि ते लागू थींदी। सिंध जे घरो वज़ीर क़ैदियुनि जे लाइ 120 ॾींहंनि जी माफ़ी जो नोटिफिकेशन पिणु जारी करे छॾियो। नाज़रीन आम ख़बर खां अव्हां खे आगाह न पिया हलूं त सिंध जे जेलनि में मौजूद क़ैदियुनि लाइ ख़ुशख़बरी ईद ते माफ़ी जो ऐलान कयो वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर तरफ़ां ईद उल अज़हा ते क़ैदियुनि लाइ 120 ॾींहंनि जी सज़ा माफ़ करण जो ऐलान कयो वियो आहे। वॾे वज़ीर तरफ़ां मुराद अली शाह चवणो त आम क़ैदियुनि खे 120 ॾींहंनि जी ख़ासि माफ़ी ॾिनी वेंदी। इन हवाले सां वधीक असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे कराची खां सिंध टीवी जो चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी। जी फयाज़ कुरैशी, सिंध जे वॾे वज़ीर तरफ़ां ईद उल अज़हा ते क़ैदियुनि लाइ 120 ॾींहंनि जी सज़ा माफ़ करण जो ऐलान कयो वियो आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि वटि? बिल्कुलु रिज़वान, सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह पारां जेल जे क़ैद जेका क़ैदी आहिनि उन्हनि जे लाइ ख़ुशख़बरी ऐं ॾींदे ईद जे मौक़े ते माफ़ी जो ऐलान कयो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ईद उल अज़हा जे मौक़े ते क़ैदियुनि जे हवाले सां 120 ॾींहंनि जी जेका ख़ुसूसी माफ़ी ऐलान कयो आहे। आम क़ैदियुनि जे लाइ 120 ॾींहंनि जी ख़ुसूसी माफ़ी जेका आहे उहा जेका उन हवाले सां नोटिफिकेशन बि जारी कयो वियो आहे। वॾे वज़ीर चवण ते वॾी ईद आहे, इन करे इहो वॾो फ़ैसिलो वरितो आहे। ऐं जेका क़तल, दहशतगर्दी या जिनसी हिरासगी या अहिड़े क़िस्म जा जेके वाक़िया हुआ ऐं माली बदनवानी में मुलविस जेके क़ैदी आहिनि उन्हनि खे इहा माफ़ी न मिलंदी। माफ़ी ऐलान सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि जे लाइ हूंदो जेके आम सज़ा याफ़्ता क़ैदी हूंदा ऐं जिन जे मथां सज़ा मौत जी क़ैद हूंदी, उहे हिन माफ़ी में शामिल न हूंदा। अहिड़ी तरह सां नशे में मुलविस जेके मुलज़िम हूंदा उहे क़ाइम जेका फॉरेन एक्ट जेको उन में मुलविस हूंदा या जासूसी करे माली बेज़ाब्ती में मुलविस हूंदा क़ैदी, उन्हनि जे मथां इन जेका माफ़ी जो इतलाक़ न थींदो। ऐं घरू कासिन हवाले सां 120 ॾींहं जी माफ़ी जो बाज़ाब्ता तौर ते नोटिफिकेशन जारी करे छॾियो आहे। जी रिज़वान, वॾी महिरबानी फयाज़ कुरैशी तफ़सील ॾियण लाइ।